वतायो फ़कीर जी सादगी में लिकल अकल। अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो। दोस्तों, सिंध जी सुनहरी मिट्टी में अहिड़ा केतिरा ई इंसान पैदा थिया आहिनि जिन वटि न वॾियूं दर्सगाहूं हुयूं, न किताबनि जा ढेर, पर संदनि ॻाल्हियुनि में अहिड़ो गहरो अकल ऐं दानाई समायल हुई जो वॾा वॾा आलिम बि सोच में पइजी वेंदा हुआ। अहिड़नि ई सचनि साधनि ऐं ॾाहनि माण्हुनि मां हिकु नालो वतायो फ़कीर जो बि आहे। वतायो फ़कीर ग़रीब हो, पर संदसि दिलि दौलत खां बि वधीक अमीर हुई। संदसि लिबास सदाईं सादो हूंदो हो। मथे ते पुराणी पग, बदन ते फाटल कपिड़ा, पेर उघाड़ा ऐं हथ में हिकु पुराणी लठ, पर उहा लठ सिर्फ़ु हलण लाइ न हुई, पर ॼण अकल ऐं सच जी निशानी हुई। हू ॻोठ ॻोठ शहर शहर घुमंदो हो, कॾहिं माण्हुनि खे खिलाईंदो त कॾहिं संदनि अंदरि लिकल सवालनि खे जाॻाए छॾींदो हो। घणा माण्हू खेसि सादो, बेवकूफ़ या पागल सम्झंदा हुआ। ॿार खेसि ॾिसी खिलंदा हुआ ऐं के माण्हू ठठोलियूं बि कंदा हुआ, पर जेके ध्यान सां संदसि ॻाल्हि ॿुधंदा हुआ से सम्झी वेंदा हुआ त हीउ फ़क़ीर रुॻो खिलाइण वारो न, पर सच जो उस्तादु आहे। हिकु ॾींहुं वतायो फ़कीर हिकु अहिड़े ॻोठ में पहुतो जिते हिकु वॾो रईस रहंदो हो। रईस जी औताक ते हमेशह माण्हुनि जो मेड़ लॻल रहंदो हो। को संदसि दौलत जी तारीफ़ कंदो हो, को संदसि ताक़त जी, ऐं को वरी संदसि फ़ैसिले जी वाखाण में लॻल हूंदो हो। उन ॾींहुं बि औताक माण्हुनि सां भरियल हुई। वतायो फ़कीर बि ख़ामोशी सां वञी हिकु कुंड में बीह रहियो। रईस जी नज़र जॾहिं वतायो ते पई त हू मुरकी पुछी वेठो, वताया फ़कीर, तूं त घणी दुनिया ॾिठी आहे, ॿुधाए त दुनिया में सभ खां वॾी शइ कहिड़ी आहे? सभु माण्हू ख़ामोश थी विया। सभिनी खे लॻो त वतायो फ़कीर शायदि का अजीब ॻाल्हि कंदो। वतायो फ़कीर थोरी देरि मुस्कुराईंदो रहियो, पोइ नरम आवाज़ में चयईं, रईस साईं, दुनिया में सभ खां वॾी शइ उहा आहे जेका तो वटि न आहे। उहे लफ़्ज़ ॿुधी औताक में सनाटो छाइजी वियो। माण्हू हैरान थी हिकु ॿिए ॾांहुं ॾिसण लॻा। रईस जे चहिरे तां मुर्क आहिस्ते आहिस्ते ग़ाइबु थींदी वई। हुनखे सम्झ में अची वियो त वटसि दौलत, ज़मीनूं, माण्हू ऐं ताक़त आहिनि, पर दिलि जो सकून न आहे। रईस कंध झुकाए ख़ामोश थी वियो ऐं वतायो फ़कीर बिना कुझु वधीक चवण जे अॻिते हलियो वियो। ॿिए ॾींहुं वतायो फ़कीर बाज़ार में हिकु पुराणे वण हेठि वेठो हो। बाज़ार में रौनक हुई। सौदागर पंहिंजे दुकाननि ते वेठल हुआ। हिकु वॾो वापारी जंहिं वटि सोन, चांदी ऐं माल मता जी का घटिताई न हुई, वतायो फ़कीर वटि आयो। संदसि चहिरे ते परेशानी साफ़ नज़र अची रही हुई। हुन चयो, वताया फ़कीर, मां सॼी ज़िंदगी वापारु कयो आहे, हर शइ ख़रीद करे सघां थो, पर मुंहिंजी दिलि कॾहिं ख़ुशि नथी रहे। आख़िर छो? वतायो फ़कीर मुर्की चयईं, तूं बाज़ार मां हर शइ ख़रीद करणु ॼाणी थो, पर कंहिंजी दिलि ख़रीद करणु विसारे वेठो आहीं। तो हिसाब सिखियो आहे, अहसास न। उहे लफ़्ज़ वापारी जे दिलि ते लॻा। हुन कंधु झुकायो, अखियूं आलियूं थी वियूं ऐं बिना कुझु चवण जे वापसि हलियो वियो। वतायो फ़कीर कॾहिं पाण खे बेवकूफ़ बणाए ॻाल्हाईंदो हो त कॾहिं ॿारनि सां गॾु वेही खिल मज़ाक़ कंदो हो। हू चवंदो हो, सच जेकॾहिं सिधो ॿुधाइबो त माण्हू नाराज़ थींदा आहिनि, पर जेकॾहिं मज़ाक़ में चयो वञे त दिलि ताईं पहुची वेंदो आहे। हिकु भेरे ॻोठ में सख़्तु ॾुकार पियो। फसल सुकी विया, खूहनि में पाणी घटिजी वियो। माण्हू बुख ऐं मायूसी में मुब्तला थी विया। हर को पंहिंजो पाण बचाइण जी फ़िक्र में हो। वतायो फ़कीर वटि न अनाज हो, न पैसा, पर पोइ बि हू ॻोठ में घुमी माण्हुनि खे हिमत ॾींदो रहियो। हुन चयो, ॾुकार ज़मीन में न आहे, ॾुकार दिलनि में हूंदो आहे। जॾहिं दिलूं सुकड़जी वञनि थियूं, तॾहिं रब बि रिज़्क़ रोके थो, पर जॾहिं दिलूं गॾु थींदियूं त रब पाण दर खोलींदो आहे।
उहे लफ़्ज़ माण्हुनि जे दिलनि में लहण लॻा। आहिस्ते आहिस्ते माण्हू हिक ॿिए जी मदद करण लॻा। कंहिं वटि थोरो अनाज हो त कंहिं सां वंडियो, कंहिं वटि पाणी हो त सभिनी खे ॾिनो। गॾिजी कमु कयाऊं, महिनत कयाऊं, ऐं कुझु ई वक़्त में ॻोठु ॿीहर जहिड़ो थी वियो। वतायो फ़क़ीर न कंहिं दरगाह जो सजादा नशीन हो वतायो फ़क़ीर न कंहिं दरगाह जो सजादा नशीन हो, न कंहिं तख़्त जो बादशाह, पर जिते बि वेंदो हो उते माण्हुनि जी सोच बदिलजी वेंदी हुई। हू खिलाईंदे खिलाईंदे सच सेखारींदो हो, ऐं माण्हू बिना महसूस कयल पंहिंजे अंदर जूं ग़लतियूं सम्झी वेंदा हुआ। हिकु ॾींहुं ओचितो वतायो फ़क़ीर ॻोठ खां ॿाहिरि निकिरी वियो। न कंहिंखे ॿुधायईं, न कंहिंखां अलविदा वरिताईं। माण्हू घणे वक़्त ताईं संदसि वाट तकींदा रहिया, पर हू वरी नज़र न आयो। पर वतायो फ़क़ीर पाण त हलियो वियो, पर संदसि लफ़्ज़ रहिजी विया। उहे लफ़्ज़ जेके अॼु बि माण्हुनि खे खिलाईंदे सोचणु सेखारीनि था। वतायो फ़क़ीर उहो साबित कयो त अक़ल किताबनि में न, पर दिलि जी सचाई में हूंदो आहे। ऐं जेको पाण खे नंढो सम्झे सो असल में सभ खां वॾो हूंदो आहे। तो दोस्तो, ही हुई अॼो की असांजी वतायो फ़क़ीर जी हिकु कहाणी। उमेदु कयूं था तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं वधि खां वधि पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु। तेसिताईं रखो पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।